रेहड़की में बिजली जी लोड शेडिंग वधण सबब रहवासी सख्त ॾुखियानि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। एशिया जो सभ खां वॾो जिते मंदिर आहे रेहड़की, उते मां मौजूद आहियां जिते बिजली जो निज़ाम आहे जेको हिते धरम भरम लॻो पियो आहे। 24 कलाकनि में जेको आहे बिजली टोटल कलाक हले पई। 4 महीननि खां वठी करे सिर्फ़ु असांखे बिजली जेकी मिले थी सिर्फ़ु सुबुह जो 1 घंटो मिले थी, शाम जो 1 घंटो मिले थी। इन 1 घंटे जे विच में बि 4 खां 5 मिनट झटका हूंदा आहिनि। पहिरियों त ईंदी डिम 15-20 मिनट, उन खां बाद में सही तरह लाइट ईंदी आहे जेकी टोटल 40 मिनट खनि हलंदी आहे। 24 घंटनि में सिर्फ़ु अधु घंटो बिजली हले थी। सारो कारोबार ठप पियो आहे। जेको कमकार आहे उहो सफ़ा ठप पियो आहे। ॾिसो तव्हां, मशीनूं हुजनि, सिलाई मशीनूं हुजनि, जेको कुझु हुजनि, असांजो जेको बि कारोबार ठप बंदि पियो आहे। रेहड़की में सिर्फ़ु 24 घंटे में अधु घंटो ई बिजली मुश्किल सां हले थी ऐं बंदि थी वञे थी। रेहड़की में 24 कलाकनि में कलाक बिजली हले थी। वसारनि खे अपील आहे त असांखे बिजली मुहैया कई वञे। असांखे बिल्कुलु बिजली न आहे हिते। जेके बि बिजली हले थी 5 मिंट हले थी, वरी कलाक अचे ई नथी। बिजली जो सफ़ा निज़ाम धरम भरम लॻो पिया। वस वारनि खे अपील करूं था त बिजली खे जेको आहे कुझु हलाइनि, जेको आहे माण्हुनि खे जेको आहे सर्विस फ़राहम कनि। कैमरामैन टीम सां गॾु अबू बकर चना, धरती टीवी न्यूज़, रेहड़की।